शिकारपुर भरसा कर्ण थाने जी हद में राढ़ी बिरादरी जो बाअसर वडेरे ऐं कर्ण पुलिस खिलाफ पीरसन बशीर राढ़ीअ जो पंहिंजे घर भातियुनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते पीरसन बशीर राढ़ी ऐं संदसि घर भातियुनि इल्ज़ाम हणंदे चयो त ॻोठ जे बाअसर वडेरे कलंदर बख्श राढ़ी ऐं संदसि पुट सजाद ऐं साजिद असां सां नाहक ज़ुल्म कयो आहे। कुझु ॾींहं अॻु वडेरे जे पुटनि घर ते चढ़ाई करे 16 वरहनि जी न्याणी नाहिदा खे अगवा करे गुम करे छॾियो आहे ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अहिड़े वाक़िए जो इतला कर्ण थाणे जी पुलिस खे ॾिनोसीं, पर पुलिस बि बाअसर भोतार सां ॿिट बणियल आहे ऐं उन जी वांगार वहंदे असांखे हिरासा करण जी कोशिश करे रही आहे। एसएचओ कर्ण बादल पंवर असां मथां कूड़ा केस दाख़िल करण जी पिण धमकी ॾिनी आहे। असां मिसकीन पोरियत आहियूं, ख़ुदारा असांजी मदद कई वञे। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त बाअसर भोतार ऐं उन जी वांगारू पुलिस खिलाफ़ नोटिस वठी न्याणी बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे।